नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾैरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ किरड़ समेजो जा रवासी सदरदीन समेजो ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाईंदे मुबीना इल्ज़ाम हयो आहे त रेड़ी बाासरन काबिल समेजो करीमदाद सादिक अकबर नूर मोहम्मद गुल मोहम्मद शबीर अहमद समेजो असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे बीठल फुटी जो फसल चुंडराए विया आहिनि। हिननि चयो त असांजी ज़मीन अबनि ॾाॾनि खां वठी ख़रीद थियल आहे, पर हाणे बाअसर असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे असांजी ज़मीन में बीठल वणनि जो फसल बि भेलाए ज़मीन ते बाअसरन कब्ज़े जी कोशिश फुटी जे फसल में भेल मुतासिरन जो एहतजाज सदरदीन ऐं ॿियनि एहतजाज कंदे बाअसर काबिल समेजो करीमदाद सादिक अकबर गुल मोहम्मद शबीर अहमद समेजो बीठल फुटी जो फसल चुंडराए विया आहिनि। हिननि चयो त मथे बाअसरन माण्हू रोज़ानो अची असांखे धमकियूं ॾेई असांजो फसल भेल करायो पियो वञे। हिननि वधीक ॿुधायो त असां वेझो थाणे ते रिपोर्ट कई, पर पुलिस असांजी हिकु बि न ॿुधी। हिननि SSP ॻोठकी, DC ॻोठकी, SHO ऐं ॿिनि वसवारनि खां इंसाफ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।